ॾिसो भाई, जन्मदिन थींदो अथव असांजे सनातन परंपरा जे द्वारा मनाइणु खपे। कम से कम नई शुरूआत त कयो ॿारनि जी। कीअं असां मनाईंदा आहियूं अंग्रेजी कैलेंडर जे अनुसार। अंग्रेजी कैलेंडर में तॾहिं मनाईंदो जॾहिं उहा तारीख़ूं ईंदी, उन ॾींहुं असांजो जनम नक्षत्र थोरी आहे। जन्म नक्षत्र तिथीअ जे अनुसार थींदो आहे। कॾहिं ॿुधो अथव श्री कृष्ण जन्माष्टमी अंग्रेजी तारीख़ ते ईंदी आहे छा? ईंदी आहे? हा या न? श्री रामनवमी कॾहिं अंग्रेजी तारीख़ सां ॿधल आहे? न। शिवरात्रि कॾहिं अंग्रेजी तारीख़ में ईंदी आहे? न। कार्तिक महोत्सव, श्री राधाष्टमी, वॾा वॾा त्योहार जेके ईंदा आहिनि, दीपावली, कॾहिं अंग्रेजी तारीख़ सां ॿधल आहे छा? छो न ॿधल आहे? छो जो असली तिथीअ जे अनुसार मनाई वेंदी आहे, वैदिक। ऐं अहिड़ी गणित आहे असांजी, सॼो संसार उनखे न पाए सघे। सनातन धर्म जी अहिड़ी महिमा आहे। हज़ार हज़ार सालनि जा हिसाब किताब ठहियल पिया आहिनि। 100 साल पहिरियों पतो आहे ज्योतिषनि खे कॾहिं सूर्य ग्रहण ईंदो, चंद्र ग्रहण ईंदो, ॾियारी कॾहिं ईंदी, जन्माष्टमी कॾहिं ईंदी। ऐं उहा तिथि हर महीने में ईंदी आहे। अंग्रेजी जन्मदिन त साल में हिकु बार ईंदो आहे। ऐं जहिड़ी जन्म नक्षत्र अचे, ॿियो कुझु न करे, वॾनि खे माण्हू प्रणाम करे, गऊ माता खे ग्रास ॾे, गीता जो हिकु श्लोक पढ़े, कम से कम गीता पढ़े, कुझु अन्नदान करे, त उनजी दीर्घायु थींदी आहे, उनजी अलाऊं बलाऊं टलजंदियूं, संकट टलजंदा आहिनि। ऐं अंग्रेजी तारीख़ सां कोई मतिलबु आहे छा? इन करे ॿार पैदा थिए उनजी तिथि लिखी रखो, समय लिखी रखो। उन ॾींहं ते अगरि तव्हां थोरो बि दान पुण्य कंदा आहियो, तिर जेतिरो बि, त उहो करोड़ गुना थी वेंदो आहे। समय जी बलहारी आहे। समय जो वॾो हिकिड़ो महत्व थींदो आहे। अंग्रेजी तारीख़ छा आहे? लूली लंगड़ी, उन सां कोई मतिलबु न आहे। उहो त असांजो जनमदिन आहे ई कोन। तिथि यादि रखो, तिथीअ ते मनायो। हर महीने कुझु न कुझु दान पुण्य कयो, भले साल में हिकु बार जन्मदिन मनायो। केक ई सभु कुझु थोरी थींदो आहे। अची वियो केक फाथो, पहिरियों केक हूंदो छा? जन्म नक्षत्र यानी भक्ति, सेवा, दान, वॾनि जी सेवा, प्रणाम करे, उन ॾींहुं कुझु भक्ति करे, दान करे, जीवन खे खाराए, उहो जन्मदिन थींदो आहे। हरे राम।